पंहिंजो ॿुधायो। राजकुमार तव्हां पंहिंजो नालो अमरलाल ऐं राजकुमार। हा, तव्हांजो नालो छा आहे, तव्हांजो मसइलो छा आहे? आदा मोहम्मद हिते इब्राहिम छा लाइ आया नालो, हो? मोहम्मद इब्राहिम नालो आहे, महर आहियूं, ॻोठ आरा महर जा आहियूं। असांजी कणिक ॾिनल हुई SSD फ्लोर मिल घोटकी खे, राजकुमार दीवान जेको फ्लोर मिल ते रहंदो उन वरिती 2,49,00,000 जी पोएं साल में कणिक उन वरिती। कणिक जा पैसा हिन तारीख़ ॾिनी, हर शइ तारीख़ गुज़री वई, ॾे कोन पियो। असां वियासीं उते, उन खां पोइ उन जे भाउ मेयर लाल खानपुर महर वारे ऐं अमित कुमार खानपुर महर वारे उन्हनि असांखे घुरायो। पनाह महर नोजे जी जॻह ते उते घुरायूं। उते वेही करे असां सां हिननि इहे ॻाल्हियूं ॻाल्हायूं त बाबा तव्हां असांजे भाउ ॾे न वञो, मेयर लाल चयो तव्हांखे पैसा हर शइ असां ॾींदासीं। पोइ मेयर लाल उते ज़िमो खयो, लिखत बि करे ॾिनऊं, जेका उहा असां वटि मेयर लाल जी हीअ लिखत आहे। उन जी ऐं उन खां पोइ असां वटि हीअ बि उन जी इहा लिखत आहे, गेट पासूं आहिनि। ऐं उन खां पोइ हिननि असांखे जेको आहे त लिखत ॾिनी ऐं हर शइ करे ॾिनी त तव्हांखे पैसा ॾींदासीं। उन खां बाद में असांखे हुननि हे जेको चेक आहे खानपुर महर ताज पंप जो, जेको अमित कुमार असांखे चेक बि ॾिनो आहे, 25 लख जो आहे चेक। चेक हिकिड़े ॾींहुं ॾिनई, ॿिए ॾिहाड़े ते चेक वापसि वठी पैसा कैश ॾिनई, उहो बि पनाह नोजे जी जॻह ते। वरी उन खां पोइ पनाह नोजे खे ज़ामीन विधाईं, चई तव्हांखे बक़ाया पैसा असां किस्त करे ॾींदा वेंदासीं, हिकु जाइ ते नथा ॾेई सघूं। 15 लख जो वरी पनाह नोजे ॿिए महीने जो ज़िमो खयो त मथे महीने में मां तव्हांखे पैसा ॾींदुमि 4 तारीख़ ते। सही 4 तारीख़ गुज़री वई, 20 गुज़री वई, 31 ताईं हिन पैसा कोन ॾिना। पोइ बैदा वतऊं पिया, खान साईं वारनि बि खानगढ़ वियासीं, चङे मथे हिकु हिकु ॾे वियासीं पिया, अमीर ॾे मुखियुनि ॾे, हिकु हिकु ॾे बैदा वतऊं पिया, पैसा ॾियनि कोन पिया, रोज़ु आसरा। पोइ आख़िर खान साईं वारनि घुराए करे हुकुम ॾिनो त बाबा तव्हांखे वाणियो पैसा ॾींदो, तव्हां वाणे ॾे तंग न कयो। असां वाणे जे घर बि कोन पिया वञूं, न दुकान ते पिया वञूं, न वाणे खे चऊं पिया। जॾहिं खान साईं वारनि हुकुम ॾेई छॾियो, उन जे बावजूदि हे पैसा कोन पियो ॾियो। पोइ हिकु हिकु जी कॾहिं बैदा वतऊं पिया, माण्हू असांखे तंग करनि पिया, घर में अची वेही रहनि पिया, उन्हनि खे क़ुर शरीफ़ ॾेखारे करे उन खां तारीख़ां वठी मिंथ कयूं पिया, मोटायूं पिया, हे ॾे कोन पियो पैसा। पोइ उन खां बाद में अरबा वारे ॾींहुं जेको आहे त मुंहिंजे भाणेजनि छोकिरनि खे जंहिंजा पैसा हुया, उहो वेठो पनाह नोजे जे दुकान ते। उते हे अमित कुमार वियो, उन खे गारियूं ॿारियूं गंद ॾिनई, चई न आहिनि पैसा, जंहिंखे चवणो थी वञे चओ पैसा न ॾींदुमि, मोकल आहे तव्हांखे। पोइ असां जेको आहे खानपुर SHO खे बि ॿुधायोसीं, ऐं उन खां पोइ असां उन जा दुकान ॿ रहिया, ॿियो घर जी जॻह बि विकिणी छॾी अथऊं, ॿियो जेके बि हिननि जा मिल्कियतूं हुयूं, प्लाटिंग हुई, हे हो फ्लैटूं हुयूं, खपाए छॾियऊं। बाक़ी रहिया अथनि 2 दुकान। असां बि जज़्बात में हुयासीं, कुझु अल्फाज़ अहिड़ा मां निकिरी विया जज़्बात में, परेशानियुनि में, जंहिं ते अची करे हिननि मीडिया ते रखी करे सोशल मीडिया ते शो उथाई आहे। बाक़ी अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का असांजी। हिन टाइम बि असां जेको आहे IG सिंध साहिब खे ऐं DIG सखर साहिब, SSP घोटकी साहिब खे अपील कयूं था त असांजा हिन ॾे पैसा आहिनि, पर हिन टाइम बि इन्हनि ते FIR माण्हुनि जूं थियल आहिनि। पोइ बि जेको आहे मेहरलाल घर में वेठो आहे, ऐं ECL बि नालो अथसि, ऐं उन जो पुटु अमित कुमार जेको आहे पीउ खे इंडिया बॉर्डर कराइण जे लाइ डीलिंग में लॻो पियो आहे, त डील करे काथो हिनखे मां इंडिया कढी छॾियां। इन जे करे असां बाला ऑफिसरनि खे बि अर्ज़ु रखूं था पिया त हे घर वेठो आहे, हिनखे घर मां कढी करे जेको आहे गिरफ़्तारी छो करे, हिनखे पंहिंजे हैंडओवर करनि। ऐं ॿाहिरि न निकिरी वियो, ॿाहिरि निकिरी वेंदो त घोटकी जा अरबे रुपया खाधी वेठो आहे, पूरे ज़िले जा, छड़ो असांजा न 2-3 अरब रुपया आहिनि जेके सिर्फ़ु खानपुर जो दीवान कम्यूनिटी जा आहिनि, कुझु मुस्लमान जा आहिनि, ऐं घोटकी जा अलहदा पैसा आहिनि, ॾेरकी उबाड़े जा जुदा पैसा आहिनि। अरबे रुपया डिस्ट्रिक्ट घोटकी मां खाधी वेठो आहे, जंहिंजे करे असांखे पंहिंजा पैसा मिलनि, असां परेशान आहियूं।